नाज़िम, सिंध हुकूमत पारां दरसी किताबनि लाइ रखियल मेगा बजट बि कम न आई। तालीमी साल शुरू थियण बावजूद सिंध जे लखें शागिर्दनि खे दरसी किताब न मिली सघिया। पढ़ाई सख्त मुतासिर थी रही आहे। तफ़सील करुंडी मां अली हबीब रतड़ जी इन रिपोर्ट में। नए साल 2023-24 जे एकेडमिक सेशन जो आगाज़ थी चुको है, पर फैज़गंज समेत सिंध के हज़ारे स्कूलों में पढ़ंदड़ लखें शागिर्दनि के मुफ़्त दरसी किताब न मिली सघिया आहिनि, जेकर संदन तालीम सख्त मुतासिर थी रही है। हुकूमत सिंध जी मुफ़्त तालीम ॾियण वारियूं दावाऊं हिन वक्त ताईं कुल साबित थियूं आहिनि। सरकारी स्कूलों में पढ़ंदड़ शागिर्दनि लाइ 25 से 30 मिलियन रुपयनि जी मेगा बजट रखण बावजूद सिंध के सरकारी स्कूलों के 30% भी दरसी किताब न मिली सघिया आहिनि। गवर्नमेंट हाई स्कूल करुंडी के 1500 खां वधीक शागिर्दनि लाइ 30% खां भी घटि किताब मुहैया कया विया आहिनि। शागिर्दनि उस्तादनि ॿुधायो त किताबनि जी खोट जो सबब त हाणे ज़ाहिर आहे, डेफिनेटली तव्हां असां सभिनी जे टैक्स जे पैसनि मां बजट त अलाट करे थी गवर्नमेंट, ऐं उहो सॼी सिंध खे ख़बर आहे त असां वटि जेके निज़ाम में करप्शन आहे उनजी वजह सां खोट आहे। हा, बजट जो इशू हुजे, किताब पब्लिश न थियनि, पोइ हिकिड़ो ॿियो इशू आहे। सो मुंहिंजी नज़र में मेजर इशू त करप्शन ई आहे। तक़रीबन असां वटि 1600 खां 1700 ॿार इनरोल आहे, ऐं जंहिंमां 98% ॿार असां वटि प्रेज़ेंट रहंदो आहे डेली बेसिस ते। ऐं असांखे गवर्नमेंट जे तरफ़ां टीओ साहब जे तरफ़ां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 25% किताब मिलिया आहिनि, ऐं असां वटि जॾहिं 1600 खां 1700 जी इनरोलमेंट आहे, जिते असांखे 500 खां 600 ॿारनि जो किताब मिलियो आहे, त असां ॾाढा परेशान आहियूं त असां इन्हनि किताबनि खे कीअं डिस्ट्रीब्यूट कयूं। छो त गवर्नमेंट हिकिड़ो ॾाढो स्लोगन लॻायो आहे त पढ़ंदी सिंध त वधंदी सिंध, पर मां हैरान आहियां त सिंध ऐं सिंध जा ॿार, सिंध जा माण्हू कीअं पढ़ंदा जॾहिं तव्हां वटि दरसी किताब ई न हूंदा। ऐं जॾहिं दरसी किताबनि जी बजट आहे, प्रॉपर सिस्टम आहे, सिंध टेक्स्ट बुक बोर्ड के तव्हां अलाट कयो आहे कि तव्हांखे पूरी सिंध जा किताब असांखे पब्लिश कराए ॾियणा आहिनि, त मूंखे सम्झ नथी अचे त उहे किताब विया काॾे। जेकॾहिं असां टीओ खे रिक्वेस्ट कयूं था, उहो चवे थो साईं मूंखे मथां किताब न मिलिया आहिनि। सो मुंहिंजी मुहतबाना रिक्वेस्ट हूंदी सिंध जे सेक्रेटरी साईं अकबर लगारी के, सिंध जे मिनिस्टर साईं सरदार शाह के, त महिरबानी करे किताबनि जो पूराओ कयो वञे, त जीअं असां एकेडमिक सेशन के प्रॉपर वे में रन करे सघूं। मसलो असां लाइ इहो आहे त कोर्स असांखे न मिलियो आहे। 30% बुक्स मिलिया आहिनि, जंहिं बिहाफ ते असां लाइ तमामु मुश्किल आहे इन थोरे बुक्स ते असां ॿारनि खे कीअं पढ़ायूं। ख़ासि तौर ते जेके असांजा लैंग्वेज जा सब्जेक्ट्स आहिनि उहो तमामु घणो सफ़र कनि था। उन्हनि खे हर ॿार खे इंडिविजुअली अलॻि बुक खपे, जंहिं लाइ असांखे टाइम सां कोर्स न मिलंदो, असांजे ॿार जा सब्जेक्ट जेके डिस्टर्ब थींदा। IB जो स्कूल आहे जेको फ्री चीटिंग सेंटर हलंदो आहे, ऐं जीअं त नओं सेशन शुरू थी चुको आहे, असांजे स्कूल में अञा ताईं किताब न आहिनि मिलिया। जेकॾहिं मिलिया आहिनि त 30% बि न आहिनि मिलिया, ऐं असां डिस्टेंस तमामु घणी आहे। उहे ॿार तालीम कीअं वठंदा? गवर्नमेंट के गुज़ारिश कंदसि त असांखे किताब मुहैया कया वञनि, छाकाणि त असांजी पढ़ाई में ॾाढो हर्ष थिए थो। ऐं असांजी क्लास में वधि 2 या 3 शागिर्द हूंदा जंहिं वटि पंहिंजे किताबनि जो सेट हूंदो, ऐं टीचर बि उन्हनि खां वठी पढ़ाइनि था। जेकॾहिं टीचर उन्हनि खां वठी पढ़ाइनि था त पोइ असांजी बि पढ़ाई में हर्ष थिए थो। जेकॾहिं असां इहो क्लास में इहो सभु कुझु पढ़ूं था, त पोइ असां घर वञी कीअं पंहिंजी पढ़ाई मुकमल कयूं। इहो ई चवंदासीं त असांखे किताब ॾियनि, असांजे मुस्तक़बिल सां खेॾणु बंदि कनि, ऐं चीटिंग फ्री इन्वायरमेंट आहे, त महिरबानी करे असांखे बुक्स ॾिना वञनि। असांजे स्कूल में तमामु घणी किताबनि जी खोट थी चुकी आहे। उन जे करे असां गवर्नमेंट खे अपील कंदासीं त असांखे पूरा मुकमल किताब ॾिना वञे। असांजी क्लास में फ़क़ति 5-6 शागिर्दनि खे किताब ॾिना विया आहिनि। बकाया जी पहुच न आहे त जीअं माना उहे किताब वधीक ख़रीद करे सघनि, वठी सघनि। सिंध जे तालीम वारे वज़ीर सैयद सरदार अली शाह खां सिंध जा लखें ग़रीब शागिर्द सिर्फ़ु हिकु ई सुवाल पुछनि था त शाह साहब संदन मुफ़्त दरसी किताबनि लाइ रखियल 25 से 30 मिलियन रुपयनि जी वॾी बजट आख़िर किथे ख़र्च थी रही है। कैमरामैन अली शनावर सां अली हबीब रतड़, आवाज़ न्यूज़, करोंडी।